साथियों अस्सलाम वालेकुम। मां आहियां मंज़ूर हुसैन खोसो। मां कराची में वकालत कंदो आहियां। मूंखे घणनि ॾींहंनि खां वठी शौक़ु हो त मां असांजो जेको मुल्क में जेको कानून राइज आहे, जेको कानून कोर्टुनि में घणे भाङे उहो अंग्रेज़ी में हलंदो आहे, उन जा क़ाइदा कानून सभु अंग्रेज़ी में आहिनि। पर मुंहिंजे दोस्तनि मूंखे बार बार चयो आहे ऐं ज़ोर भरियो आहे त असांखे कानून जे बारे में सिंधी में सम्झायो। त हाणे कानून में जेके केस थियनि था उन में हिकिड़ा हूंदा आहिनि सिविल केसिस, जंहिंखे पाण दीवानी मुक़दमा चवंदा आहियूं, ऐं ॿिया हूंदा आहिनि क्रिमिनल केस, जंहिंखे पाण फ़ौजदारी केस चवंदा आहियूं। हाणे जेको सिविल केस आहे उन जे लाइ उहो हलंदो आहे सिविल कोर्ट में। उन खां पोइ सीनियर सिविल कोर्ट हूंदी आहे ऐं ॿी हूंदी आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट, ज़िले जी कोर्ट। इहे उन जा नाला आहिनि, इहे टर्म आहिनि। त जीअं पाण सिविल केस सिविल कोर्ट में, ऐं उन खां थोरो मथां केस आहे त सीनियर सिविल कोर्ट हूंदी आहे, ऐं उन खां पोइ अपीलेट कोर्ट हूंदी आहे त उनखे डिस्ट्रिक्ट कोर्ट चवंदा आहियूं, ज़िले जी कोर्ट। ऐं क्रिमिनल केस में वरी क्रिमिनल यानी फ़ौजदारी जेके केस हूंदा आहिनि, मुक़दमा हूंदा आहिनि, उहे हेठी सतह ते पहिरीं हूंदो आहे जुडिशल मैजिस्ट्रेट, उन वटि हलंदो आहे, जंहिंखे जेम बि चवंदा आहियूं ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट बि चवंदा आहियूं। ऐं उहो केस जेकर मथे वञे थो त मथे थोरो हल्की लेवल जो आहे त पोइ उन लाइ हूंदो आहे असिस्टेंट सेशन जज, ऐं उन खां मथे ॿियो केस आहे, खून जो केस आहे या ॿियो को वॾो ॾोह थियो आहे त उहो हूंदो आहे सेशन कोर्ट। यानी सेशन जज जूं जेके कैटेगरी आहे, जेके नाला आहिनि ॿ आहिनि, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज। डिस्ट्रिक्ट जेको जज चवंदासीं त माना उहो सिविल केस हलाईंदो, दीवानी केस। दीवानी केसनि खां पोइ वरी ॿियो आहे केस वरी अपीलेट जो, जेको सिविल कोर्ट खां थींदो डिस्ट्रिक्ट कोर्ट ते हलंदो। डिस्ट्रिक्ट कोर्ट खां पोइ मथे बि हाई कोर्ट आहे ऐं सुप्रीम कोर्ट आहे, उते उहो सिविल केस ई सरबो, दीवानी मुक़दमा सरबो। ऐं क्रिमिनल या फ़ौजदारी केस जेको मैजिस्ट्रेट खां शुरू थिए थो, मैजिस्ट्रेट खां थींदो पोइ असिस्टेंट सेशन जज बि आहे, ऐं एडिशनल सेशन जज बि आहे, ऐं सेशन जज बि आहे। उन लाइ उहो सेशन कोर्ट सरबी आहे उनखे। त उन केसनि में, ॿिन्ही केसनि में हिकिड़ो हिकिड़ो कानून हलंदो आहे, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे त उन्हनि केसनि ॿिन्ही में शाहिदी जी ज़रूरत पवंदी आहे, शाहिद, गवाह। हाणे शाहिदी ॾियणु या गवाही ॾियण खे इहो जेको पुराणे ज़माने खां वठी अंग्रेज़नि 1872 में इहो कानून ठाहियो हो, लॉ ऑफ 1872 ईस्वी, लॉ ऑफ एविडेंस। हाणे लॉ ऑफ एविडेंस हिकिड़ो तमामु ज़रूरी क़ाइदो आहे, कानून आहे, जंहिंजे तहत कोर्टूं ऐं धुरियूं पार्टियूं जेका सही शाहिदी ॾींदियूं त केस खे निबेरणु अदालत लाइ तमामु सवलो थींदो। कोर्ट सॻुड़ी खे निबेरण लाइ तमामु सवलो थी पवंदो। शर्त इहा त शाहिदी सची हुजे, रिलेवेंट हुजे, लाॻापियल हुजे, उन में का बि ॿी ॿाहिरीं ॻाल्हि न हुजे, का बि हथरादू भर्ती थियल कूड़ी ॻाल्हि न हुजे। हाणे उहा कूड़ी ऐं सची ॻाल्हि जेका आहे, माण्हू जेको वात सां चवंदो, कोर्ट उहो रिकॉर्ड कंदी, लिखंदी वेंदी। उनजो स्टेनो किथे किथे अदालत जो जज साहब पाण बि लिखे थो, उनजो स्टेनो लिखंदो, क्लर्क लिखंदो, जेका उहा ॻाल्हि कंदो। त कानून ऐं शहादत असांजे मुल्क में 1884 में लॉ ऑफ एविडेंस मां उनखे तब्दील करे नालो मटायो वियो। 1884 में असां वटि पेश कयो वियो कानून शहादत। हाणे ईंदड़ वक़्त में असां कानून शहादत ते ॻाल्हाईंदासीं, गुफ़्तगू कंदासीं, ऐं उन ते तमामु वसी पैमाने ते पाण सुठो ॻाल्हाईंदासीं। ऐं माण्हू असांजा जेके आहिनि उहे कानून मां अञा तोड़ी तरह वाक़ुफ़ु न थिया आहिनि। पाण ॿियनि मसइलनि मां ठीकु ठाकु वाक़ुफ़ु आहियूं, पाण जे मसइलनि खां सम्झूं था त पंहिंजा मसइला कहिड़ा आहिनि, पर कानून, कोर्टूं ऐं उन लाॻापियल जेके मसइला आहिनि, उन ते कीअं शाहिदी ॾिबी आहे, कीअं केस दाख़िल कबो आहे, उन ते पाण जेको आहे सो ईंदड़ वक़्त में ॻाल्हाईंदासीं। ऐं मां दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त मुंहिंजी ही जेका वीडियो हूंदी उहा तमामु सवली ॿोली में हूंदी, छो त अॻु में असांखे तमामु ॾुखिया अखर ॿुधाया विया, ॿी लैंग्वेज में, ॿाहिरीं लैंग्वेज ज़बान में ॿुधायो वियो आहे। ऐं मूंखे जीअं त दोस्तनि जो ज़ोर आहे त सिंधी में
सवली सिंधी में अवां सभिनी दोस्तनि खे हीअ ॻाल्हि पहुचायां त कोर्टुनि में छा थींदो आहे ऐं कोर्टुनि में केस कीअं दाख़िल कबा आहिनि ऐं कोर्टुनि में शाहिदी कीअं ॾिबी आहे। सो साथियो, जेकॾहिं मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि अचे त उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ऐं कमेंट्स बि ॾियो त जीअं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थिए। तव्हां दोस्तनि खे मां इहो बार बार चवंदुसि त तव्हांखे के सुवाल जवाब हुजनि कानून मुताबिक़ त उहे सिविल में तोड़े क्रिमिनल में, इन ते पाण सुठो बहस करे सघूं था, सुठियूं ॻाल्हियूं करे सघूं था। सो तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी जे मुंहिंजे हिनखे सब्सक्राइब कंदो ऐं हिनखे जेको आहे सो लाइक कंदो। थैंक यू वेरी मच।